कराची में नाले वारी शख्सियत ऐं जुडिशरी जी दुनिया में अलॻि मक़ाम रखंदड़ फेडरल शरीयत कोर्ट ऑफ पाकिस्तान जे अॻूणे चीफ जस्टिस आगा रफ़ीक अहमद ख़ान पारां संदसि नौकरी वारे दौर जे वाक़िअनि फ़ैसिलनि मुशाहिदनि ऐं पंहिंजी ज़िंदगी बाबति लिखियल किताब इन परस्यूट ऑफ जस्टिस जी महूरती तक़रीब मुनक़द कई वई। IBA सिटी कैंपस जे ऑडिटोरियम में कोठायल तक़रीब जो ख़ासि महिमान सिंध हाई कोर्ट जो चीफ जस्टिस ज़फ़र अहमद राजपूत हो, जॾहिं त तक़रीब जी सदारत फेडरल शरीयत कोर्ट ऑफ पाकिस्तान जे चीफ जस्टिस इक़बाल हमीदुर रहमान कई। तक़रीब में महरान टीवी जे सरवाण गुलाम नबी मोराई, मैनेजिंग डायरेक्टर यासिर नबी मोराई, सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जे अॻूणे चीफ जस्टिस अनवर ज़हीर जमाली, लाहौर हाई कोर्ट जे अॻूणे चीफ जस्टिस फारूक इरफान खान, सेनेट जे अॻूणे चेयरमैन मोहम्मद मियां सुमरो, सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर सईद गौस अली शाह, वकील अॻवान ऐं अॻूणे अटॉर्नी जनरल ऑफ पाकिस्तान मुनीर मलिक, नाले वारी कारोबारी शख्सियत ऐं JS ग्रुप ऑफ कंपनीज़ जे चेयरमैन जहांगीर सिद्दीकी, किताब जो तर्जुमो कंदड़ डॉक्टर मुज़फ़र ईसानी, एडवोकेट मसूद नूरानी, नेशनल बैंक ऑफ पाकिस्तान जे अॻूणे सदर MB अब्बासी, शम्स जाफरानी, DIG पीर मोहम्मद शाह ऐं ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ शोबनि सां सलाहियल शख्सियतनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते महरान टीवीअ सां ॻाल्हाईंदे किताब जे लेखक ऐं फेडरल शरीयत कोर्ट ऑफ पाकिस्तान जे अॻूणे चीफ जस्टिस आगा रफ़ीक अहमद ख़ान चयो त हीअ किताब नौजवान नस्ल ख़ासि करे कानून जे शागिर्दनि लाइ मुशले रहा आहे। पहिरियों उर्दूअ में थियो हुयो, उन जो तक़रीबन 10 महीना पहिरियों लॉन्चिंग, हे इंग्लिश वर्जन आहे उनजो, इंग्लिश में उनजो आहे, थोरो में इम्प्रूवमेंट बि आहे। उहो उन जो अॼु लॉन्चिंग आहे जेका बैन अल-अक़वामी तौर ते इंग्लिश ज़बान में आहे, त माना ॿाहिरनि मुल्कनि में बि वेंदी, जाॾे काॾे वेंदी, इन जे करे इंग्लिश में बि उनजो कयो आहे। वकालत में अचण खां अॻु में जा नंढे इलाज जा वाक़िया, ॼमण जा, सॼो पूरी लिखियलु आहे आख़िर ताईं। जुडिशरी में कहिड़े वक़्तु आयुमि, जुडिशरी में कहिड़ा कहिड़ा वाक़िया पेश आया, कहिड़ा कहिड़ा वॾा केस हलाया, ॿियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं जेके लिखियल आहिनि, जेके माण्हू खे ख़बर न आहिनि, उहे हिन में सभु ॼाणायूं। इन जो हाणे सिंधीअ में वर्जन ईंदो इंशाअल्लाह जल्दी। किताब आहे ई नौजवान वकीलनि ऐं नौजवान जजनि जे लाइ, जेके डिस्ट्रिक्ट जुडिशरी या नौजवान जज आहिनि, उन्हनि जे लाइ इहो असली किताब उन्हनि जे लाइ आहे, त जेको मुंहिंजो तजुर्बो डिस्ट्रिक्ट जुडिशरीअ में सिविल जज, सीनियर सिविल जज, सेशन जज जी हैसियत में आहे, उहो ॿुधनि पढ़नि ऐं उन ते अमल कनि या न कनि, पर उन ख़बर हुजनि त छा आहे, कहिड़ियूं तकलीफ़ूं अचनि थियूं, कीअं माण्हू इंसाफ़ कंदे, केतिरी तकलीफ़ अचे थी माण्हू खे। महरान टीवी जे सरवाण गुलाम नबी मोराई जो चवणु हो त जस्टिस आगा रफ़ीक अहमद ख़ान कॾहिं बि उसूलनि ते सौदेबाज़ी न कई ऐं हिन किताब में पूर्ण सचाई बयानु कई आहे। असांजो कंटेम्पररी अहम असर आहे, यूनिवर्सिटी में पढ़ंदासीं जॾहिं त उते आगा साहब हॉस्टल में कोन रहंदो, असां हॉस्टल में रहंदासीं। पोइ जेको आहे सो ज़ाहिर आहे सलाम दुआ हुई, दोस्ती कान आई। दोस्ती थी पोइ जॾहिं चीफ जस्टिस जो ख़ासि तौर ते शरीयत कोर्ट जो, त पोइ इस्लामाबाद अचण वञणु थींदो, पोइ मेल मुलाक़ात थींदी। रिटायरमेंट खां पोइ मूं बि रिटायरमेंट 25 साल पहिरीं वरिती, आगा साहब रिटायरमेंट खां पोइ वरी जॾहिं कराचीअ जहिड़ो अची रहियो, त पोइ कराचीअ में असांजूं मुस्तक़िल मुलाक़ातूं थींदियूं रहियूं। हर आचर ते घणो करे आगा साहब जी ख़ूबी आहे। मां सम्झां थो सिंध में अहिड़ी ॿी का शख़्सियत मूंखे नज़र कान थी अचे जेका हर आचर ते दोस्तनि खे या बिना इनफॉर्मल दावत हुजे सभु अचनि ऐं अची उते गॾिजी कचहरी बि थिए, कचहरी बेईमानी बि खाइनि। सो बहरहाल हिकिड़ो अजीब क़िस्म, ॾाढो लायल क़िस्म जो माण्हू, सचे क़िस्म जो माण्हू। मां ख़ासि तौर ते संदसि जॾहिं सिंध प्रोसेस कमीशन जो चेयरमैन हो ऐं उसूलनि जे बुनियाद ते हेॾी वॾी पोस्ट छॾणु, सो अहिड़ा तारीख़ में अहिड़ा माण्हू पंहिंजो नालो छॾे वेंदा आहिनि, बट के ॾाढा विरले हूंदा आहिनि, तमामु घटि हूंदा आहिनि। ऐं आगा साहब पंहिंजी भली जुडिशरी सां वास्तो रखंदे हूंदे, पर तमामु हर कंहिंजो मिलनसार ऐं दोस्ती बि ॻंढण वारी पकी दोस्ती, कची दोस्ती न रखंदो आहे आगा साहब। अलाह हुनखे हयाती ॾिए, अलाह हुनखे सिहत ॾिए, असांजो इहो सोबत बरक़रार रहे। मां इहो चवंदुसि त ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ी शइ हुन जहिड़े नमूने ऑर्गनाइज़ कई आहे, आगा साहब जहिड़े नमूने ऑर्गनाइज़ वे में लिखियो अथई, ऐं पंहिंजूं जेके सारवणी यादगिरियूं जेके हुन किताब जे सूरत में आंदियूं आहिनि, उहे बि मूं घटि ॾिठियूं आहिनि अहिड़े क़िस्म जूं हुजनि, जंहिंमें हुन बिल्कुलु डायरेक्ट लिखियो आहे, सच लिखियो आहे ऐं स्ट्रेट फॉरवर्ड थी लिखियो आहे। किथे बि हुन अहिड़ो नज़र नथो अचे त मसइलत पसंदी कई आहे। तंहिं करे मां हुन चवंदुसि किताब वारे लिखण वारे अमल खे बि तमामु घणी आजिया कंदुसि ऐं ॾाढो सुठो अमल आहे।
तक़रीब के फेडरल शरीयत कोर्ट ऑफ पाकिस्तान जे चीफ जस्टिस इकबाल हमीदुर रहमान, सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस ज़फ़र अहमद राजपूत ऐं ॿियनि ख़िताब कंदे जस्टिस आगा रफ़ीक अहमद ख़ान जे किताब जी वाखाण कई ऐं चयो त हुन बहितरीन कमु कयो आहे। I am deeply honored by Agha Saab's kind invitation to me to preside over his book launching ceremony for the second time. Thank you, Agha Saab, for this privilege. Much have already been said about Agha Saab and I truly endorse every word. But allow me to share a few personal experiences that illustrates his character and integrity. I first met Agha Saab in Lahore when I was deposed under the PCO and he was serving as a federal law secretary. In those difficult times, he personally came to deliver salary checks to the deposed judges. It was an absolute pleasure reading the autobiography In Pursuit of Justice, 44 years in the judiciary, memoir of Justice Aga Rafiq Ahmad Khan. Maybe years of practice, writing judgments helped in making this an easy read. No complex and unnecessary use of diction. For a lay person not acquainted with legalese, this is a captivating autobiography. Aga Saab has explained his point of view and clarified a range of issues in a manner that is candid and engaging. Autobiographies of judges offer intimate, often polarizing insights into the legal system, balancing personal narratives with insider perspectives on landmark cases. These memoirs frequently document the transition from early life to the superior court, tackling contentious issues, judicial philosophy. Aga Sahib has brought the facts to the table and emphatically stated the truth. This book is a fascinating chronicle and will provide future historians with the necessary hard facts that are the very essence of our judicial history. जहाँ तक आगा रफ़ीक अहमद साहब की हमजात शख्सियत का ताल्लुक़ है तो इनकी दोनों तसानीफ में शुरू के तकरीबन 47 पेज में 14 मारूफ और मुअज़्ज़ज़ हज़रात ने, जिनमें से अक्सरियत का ताल्लुक़ अदलिया, कानून और सहाफ़त के पेशे से है, अपने अपने तासुरात कलमबंद किए हैं, जिसका मुताला बहुत ज़रूरी है क्योंकि इन हज़रात ने अपनी अपने ज़ाविये से इनकी शख्सियत के मुख्तलिफ़ पहलू उजागर किए हैं। यहाँ आकर आप इन सारी बातों का असर-ए-नौ ज़िक्र करना तो बहुत वक्त दरकार होगा। बहरहाल बतौर मिसल समंदर को कूज़े में बंद करने के इतना ज़रूर कहूँगा कि एक अच्छे ख़ानदानी पस मंज़र के अलावा जस्टिस आगा एक अहल, ईमानदार, निडर, मुनकसिरुल मिजाज, खुदा तर्स और हर दिल अजीज़ शख्सियत के मालिक हैं, जिसके बारे में मुझसे पहले आने वाले सामीन ने भी अपने अपने ख़यालात का ज़िक्र किया है। ये किताब एक ऐसा शाहकार है जो आने वाले वक्तों में दूसरे मुसन्निफ़ीन के लिए बाइस रहनुमाई और तक़वियत होगा कि साफ गोई, हकीकत पर मबनी और बेबाकी से की जाने वाली सच बातें बड़ी अहमियत की हामिल और सबक आमोज़ और मशर राह होती हैं। हालांकि बसा औक़ात रास्तगो अफराद को दूसरों के हसद और कीना की वजह से नाइंसाफ़ियों और ज़्यादतियों का सामना भी करना पड़ता है। इन तमाम बातों की ज़िंदा मिसाल जस्टिस आगा रफ़ीक अहमद ख़ान आज हमारे दरमियान मौजूद हैं। आखिर में मैं दुआ गो हूँ कि आने वाले वक्तों में भी अल्लाह ताला जस्टिस आगा रफ़ीक अहमद ख़ान को हर मैदान में सुरखरू करे और अच्छी सेहत और
उम्र दराज करे। न सिर्फ ये बल्कि एक किताब पे अगर मैं बात करना चाहूँ तो इस पे कुछ वाक़यात उन्होंने ऐसे लिखे हुए हैं जिनसे आगा साहब की शख्सियत का भी मज़ीद अंदाज़ा हमें हो जाता है कि वो किस हद तक सपोर्टिव होते हैं, किस हद तक वो मदद करते हैं लोगों की। जैसे कि आगा रफ़ीक ने ख़ुद कहा कि ये एक कल्चर नया है जिसमें बेंच ज़्यादा बोलती है और काउंसिल कम बोलता है, लेकिन ये एक खुश आइन बात है कि जजेस हैव नाउ started to speak out after retirement. मैं fortunate था कि जब इसकी उर्दू लॉन्च हुई थी, I was here. I was able to read the book in Urdu then, और मैंने इसको अंग्रेज़ी में भी पढ़ा है. It's another perspective. मुझे खुशी है कि उन्होंने एक फ्रैंक टोन में इस किताब को लिखा है. I would recommend you to read the book. ठीक है, there are different point of views. इसमें judicial appointments की भी बात है. अगर आप perspective में देखें उस ज़माने में किस तरह से judicial appointments हुआ करते थे और अब उसकी क्या नौइयत है, तो it is historical material for a historian to look at it and to assess. मैं समझता हूँ कि ये आगा साहब की जो काविश है किताब लिखने की, वो बहुत कम लोगों में है. हर हकीकत ने बहुत सच्चा किताब लिखा है, सब हकीकतें उसमें लिखी हैं. और मैं क्योंकि उनको मैंने जैसे अर्ज़ किया कि उस वक्त से जानता हूँ जब वो अभी जज नहीं बने थे, तो ये किताब उन्होंने लिखा है. ये मेरे ख्याल में सोसाइटी के लिए बहुत अच्छी बात है. हर आदमी की लाइफ में जो ज़िंदगी में एक्सपीरियंसेस हैं वो आदमी रिकॉर्ड करे और दूसरों के छोड़ दे तो वो उनका फ़ायदा भी उठाए और वो चीज़ें न करें जिससे नुकसान हो. Never met him before. I'm from Lahore, he is from Sindh, and we had never interacted. But in just few years we became, I think, I was lucky to have him as an elder brother and as my mentor or as a guider. So then, you know, there is another thing common which I think many of you don't know, that there is injustice for judges also, you know, and that injustice comes from within our judicial department, the judiciary. Agha Sahab is a beacon of resistance of that, of injustices. आगा साहब और इनकी फैमिली और हम एक ही इलाके से हैं. माशाल्लाह बड़ी मारूफ फैमिली है. इनसे मेरी बचपन से वाबस्तगी रही है. इनके कज़न अभी बैठे थे, चले गए, इम्तियाज़ बारकज़ई, आगा सिराज साहब, उनके वालिद चाचा सदुद्दीन साहब और उनके बड़े भाई बदरुद्दीन साहब, सबसे बचपन से हमारे ताल्लुकात हैं. माशाल्लाह एक पढ़ी लिखी फैमिली और बड़े बाअसूल और खिदमत इंसानियत का बड़ा जज्बा है इनमें. आगा साहब दोस्त ज़रूर हैं, दोस्त नवाज हैं, लेकिन असूल परस्त से ज़्यादा हैं. हमेशा वो काम किया इन्होंने जहाँ असूल कायम रहे. बड़ी खुशी है कि आपने किताब लिखी. बहुत सी बातें इसमें हमें पता चली. मेरे ख्याल से ये किताब हम सब लोगों को पढ़नी चाहिए. पाकिस्तान की हिस्ट्री पता चलती है इससे, पाकिस्तान के जो मसाइल हैं जुडिशरी के या दूसरे एडमिनिस्ट्रेटिव पता चलते हैं और बहुत नॉलेज हासिल होती है. और इसके अंदर बहुत सी अच्छी तजावीज़ भी हैं. मुझे उम्मीद है कि इससे सब लोग फ़ायदा उठाएंगे. आगा साहब की शख्सियत ऐसी इतनी अच्छी और इतनी जामिया है कि उस पर जैसे राइटली GM शाह साहब ने कहा कि उस पर अगर बोलना शुरू करें ऑनेस्टली तो जो टाइम की है वो तो घंटों लग जाएंगे. आगा साहब बहुत ज़बरदस्त इंसान है. उनकी लिखी हुई किताबें उस छोटा सा ग्लिम्स देती हैं जितने तजर्बे उनके दिल में, उनके दिमाग में हैं. इस किताब के बारे में आई विल नॉट टॉक मोर बिकॉज ये किताब आपके पास होगी और इंशाल्लाह आप पढ़ेंगे भी. आपने उर्दू वाली पढ़ी है बकौल जनरल मोइन के, अंग्रेज़ी की आ गई है, सिंधी की आ रही होगी. तो आई थिंक वी विल टॉक मोर अबाउट व्हाट वी हैव टू टेक होम. तकरीब में शिरकत कंदड़ शख्सियतन महरान टीवी सां ॻाल्हाईंदे पंहिंजनि ख़्यालनि जो इज़हार कुझु हिन रीत कयो. किताब पढ़ियो आहे, ॾाढो हिकिड़ो त हुनजो दिलचस्प अंदाज़ में लिखियो अथसि
हिकु दफ़ो जो माण्हू शुरू थो करे त ख़तमु करे पोइ थो थिए। ॿी ॻाल्हि इहा आहे त हुन में जुडिशरी जे बारे में जेके हुन ॻाल्हियूं कयूं आहिनि तिन मां बिल्कुलु क्लियर थो साबित थिए त जुडिशरी में बि इन फाइट आहे ऐं ॿाहिरां बि हुन ते दबाव आहे, त इन करे जुडिशरी जो हाल मूंखे चङो कोन थो लॻे। ऐं मथां इहे जेका 26वीं तरमीम आई आहे उन जे हिसाब सां अञा पाण वधीक दबाव में अची वेंदी। सुठी मालूमात आहे हिन में, असांखे ख़बर सॼी हिस्ट्री आहे, किताब हिकिड़ी हिस्ट्री आहे जंहिंमें जुडिशरी जी हिस्ट्री बि अची थी वञे ऐं मुल्क जी हिस्ट्री जो अची थो वञे। हिकिड़ो कमाल जो किताबु आहे। जो किताब है परसूट ऑफ जस्टिस, ये पहले उसकी उर्दू में तकरीब हो चुकी है आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान कराची में, अब ये अंग्रेज़ी में छपी है। आगा साहब की जुडिशरी के साथ 44 साल की जो सरकारी मुख्तलिफ नौकरियाँ हैं उसके बारे में है। जब ये सेक्रेटरी लॉ रहे, ये सेशन जज रहे, ये सिविल जज रहे, फेडरल सेक्रेटरी लॉ भी रहे, प्रोविंशियल सेक्रेटरी लॉ भी रहे और उसके अलावा पब्लिक सर्विस कमीशन की चेयरमैन भी रहे। और उन्होंने फिर अपनी निजी ज़िंदगी बचपन से अपना फैमिली बैकग्राउंड और उनको जुडिशरी के दौरान जो मसाइल पेश आए पूरे सिस्टम को भी कमेंट किया है। तो इस हवाले से उन्होंने उनकी ऑटोबायोग्राफी है। आप जो अदालती सफ़र है वो 3 साल ते मुहित है ऐं उन्हनि माशाअल्लाह सिविल जज जे हैसियत सां पंहिंजी कैरियर जो आगाज़ कयो ऐं फाइनली वो शरीयत कोर्ट जे चीफ जस्टिस जे हैसियत सां वञी रिटायर कई। उन्हनि 3 सालनि में उन छा ॾिठो, छा ॿुधो ऐं उनजा कहिड़ा तजुर्बा आहिनि उहे उन कलम कया आहिनि पंहिंजी ऑटोबायोग्राफी में, जेका अॼु खां 8-9 महीना अॻु में उर्दू में छपी आहे। अॼु उनजो जेको इंग्लिश वर्शन आहे उनजी लॉन्चिंग आहे ऐं इन में तमामु अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके रुको नए नस्ल लाइ न पर हर माण्हू लाइ, चाहे उनजो वास्तो जुडिशरी सां हुजे, वकालत सां हुजे या आम माण्हू आहे, उनखे पढ़ण खां पोइ उहो उन मां पढ़ाईंदो। अहिड़ो किताबु आहे जेको जुडिशरी खां अलावा बि यानी कोर्ट खां ॿाहिरि बि सॼी दुनिया जो तव्हांखे सैर कराए थो ऐं उन खां सवाइ जेको आहे सो लॉ जूं बि मुख़्तलिफ़ शयूं, मुख़्तलिफ़ पहलू उन जी कंपेरिजन थियल आहे। शरीयत कोर्ट में हुया त इस्लामिक वर्ल्ड जेको आहे उन जा चीफ जस्टिस तक़रीबन कोई 8 खनि चीफ जस्टिस मुख़्तलिफ़ मुल्कनि जा, अरब मुल्कनि जा, उहे हिन घुराया ऐं उन सां गॾु जेको आहे उन मुल्कनि में वियो, उन जी मुख़्तलिफ़ मुल्कनि जूं कॉन्फ्रेंसिस अटेंड कई। उन खां सवाइ इंटरनेशनल लॉ कॉन्फ्रेंसिस तमामु घणियूं अटेंड कई। त उहे सॼी ज़िंदगी जा तजुर्बा जेके अथसि उहे सॼा हिन में जेको आहे सो उन लिखिया आहिनि। असल में इहो किताबु उर्दूअ खां अंग्रेज़ीअ में ट्रांसलेशन मां कई आहे। आगा साहब जी एजुकेशन जेका आहे प्राइमरी ऐं सेकेंडरी एजुकेशन उहा गढ़ी यासीन में थी आहे। उन खां पोइ शिकारपुर में कॉलेज थियो आहे ऐं पोइ हैदराबाद में लॉ स्कूल थियो आहे। हिते असांजा माण्हू इहो सम्झनि त हिकिड़ो शख़्स जेको पाण गढ़ी यासीन में पढ़ियो हुजे, सिंधीअ में पढ़ियो आहे, उहो चीफ जस्टिस ताईं ठही थो सघे पियो शरीयत कोर्ट जो। त असांजो जीअं असां पंहिंजो एजुकेशनल लेवल असां मेंटेन कयूं त असां यकीनन असांजे माण्हुनि में टैलेंट त एतिरो आहे न बहराड़ीअ में त घटि में घटि एसि ताईं माण्हू पहुची थो सघे पियो। इन खां अलावा बि ॿिया खोड़ हो आहिनि, पर हाणे ॾींहों ॾींहुं असांजो म्यार जेको आहे उहो ख़तमु थो थींदो वञे पढ़ाईअ जो। इन खे असांखे कंहिं तरीक़े सां रोकणो आहे। Aga Sahab book has, mashallah, gone through very treacherous history of his own memoir, has given enormous vision of the justice as it prevails yesterday and prevailing today. So congratulations that he has highlighted most important things. Thank you. आगा साहब जी तव्हां ख़बर आहे त हुननि जो कैरियर कीअं रहियो, हुननि जुडिशरी में केॾो वॾो मक़ाम हासिलु कयो। उन खां सवाइ हुननि जी पर्सनल जेका ज़िंदगी आहे उहा बि बहितरीनु आहे, हिकिड़ो तमामु सुठो इंसानु आहिनि। त उन लिहाज़ खां उन्हनि पंहिंजा जेके एक्सपीरियंसिस वग़ैरह जेके शेयर कया आहिनि उन्हनि मां जेके नौजवान एडवोकेट्स वग़ैरह आहिनि या नौजवान नस्ल आहे उहो काफ़ी कुझु सिखी सघे थी ऐं अगरि उन्हनि खे हू फॉलो कंदा, उनजे जेके एक्सपीरियंसिस मां फ़ाइदो वठंदा त इंशाअल्लाह ताला उहे बि कामयाबु थी वेंदा ज़िंदगी में। बहितरीनु बुक आहे, आउं बि पढ़ी, मां त पहिरियां बि पढ़ी हुई जॾहिं शाया कोन थी। ऐं जेके माण्हू इंग्लिश खे वधीक ईज़ीली पढ़ी ऐं सम्झी सघनि था उन लाइ त इहे बहितरीनु तोहफ़ो आहे। प्रैक्टिकल हिकिड़ी लाइफ आहे जेका
एग्ज़ैम्पलरी लाइफ आहे जेका आगा साहब गुज़ारी आहे उनजो अक्स आहे इन किताब जे अंदरि। त अॼोको ॾींहुं बि जेको आहे मुंहिंजे लाइ तमामु हिकिड़ो ख़ुशनसीब ॾींहुं आहे त मां हिते आयुसि ऐं तमामु सुठनि दोस्तनि सां मुलाक़ात थी ऐं इंशाअल्लाह ताला अहिड़ा मेला जेके आहिनि पिया मचंदा। तकरीब दौरान जस्टिस आगा रफ़ीक अहमद ख़ान आयल महिमाननि जो शानदार इस्तक़बाल कयो ऐं खेनि सिंधी टोपी, लुंगी ऐं किताबनि जा तोहफ़ा पिण ॾिना। साथी रिपोर्टर वकार शहर ऐं कैमरामैन आसिफ सां गॾु कमर मेमण, महरान न्यूज़, कराची।